आफ्टर वाक़या कंदासीं। हैदराबाद में पुलिस मुबैना मुक़ाबले में एक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई है। हैदराबाद में ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिते पुलिस मुबैना मुक़ाबले में एक ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई है। इन जा तफ़सील मालूम कयो था। हैदराबाद में अब्दुल रसूल चांद टेलीफोन लाइन ते मौजूद है। अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद के हाली रोड पुलिस मुबैना पुलिस मुक़ाबले में एक मंशियात पुलिस के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई है। इन हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थी है। SHO हाली रोड सां हुनजो चवण है लाल टैंकी अमेरिकन क्वार्टर वाले इलाइक़े में मंशियात फ़रोशन के इतला ते पुलिस बर वक्त छापो हुयो, जंहिं दौरान मंशियात फ़रोशन तरफ़ां पिणु पुलिस मथां फायरिंग कई वई, जॾहिं त पुलिस की जवाबी फायरिंग के नतीजे में एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार किया वियो आहे, जंहिंजी सुञाणप मोहम्मद याकूब बलोच तौर थी है। जैसे SHO हाली रोड जो चवण है गिरफ़्तार थियल मोहम्मद याकूब बलोच एक नामी गिरानी मंशियात फ़रोश है, ख़ासकर हीरोइन, क्रिस्टल, आइस ऐं चर्च जो तमाम बड़ो वापारी है। उन खिलाफ़ हाली रोड टंडो यूसुफ समेत मुख़्तलिफ़ थाननि ते मंशियात फ़रोशी ऐं मुख़्तलिफ़ जेके केस आहिनि 5 खां वधीक दाख़िल थियल आहिनि। जॾहिं तव्हां जेके साथी आहिनि उहे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं ताईं ज़ख़्मी कयल जेको जवाबदार आहे उनखे तिबी इमदाद फराहम करण लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जी अब्दुल रसूल चांड, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।